अल्हम्दुलिल्लाहिल मुनइमिल क़ादिर वस्सलातु वस्सलामु अला नबिय्यिही व नबिय्यिना सय्यिदिना मुहम्मदिन जद्द सय्यिदिना अब्दिल क़ादिर व अला आलिही व अस्हाबिही अजमईन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरानिल मजीद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ुल ला अस्अलुकुम अलैहि अज्रन इल्लल मवद्दत फ़िल क़ुर्बा सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। ये कमाल खास मिला किसे बलगल उला बिकमालिही। ये जमाल हक ने दिया किसे कशफत दुजा बिजमालिही। ये हुई भलाई अता किसे हसनत जमीउ खिसालिही। यूं कह रहा है खुदा जिसे सल्लू अलैहि व आलिही। सभई मिली वॾे आवाज़ सां पढ़ाइजो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। इज्जत नहीं एहतराम जे काबिल प्यारा मुसलमान भाइरो, दरगाह आलिया गौसिया रानीपुर शरीफ में हिन सालियानी यारी शरीफ जे अंदर काफ़ी देर का वठी अवां वेठा आहियो। अवां जे हौसले खे अवां जी हिम्मत खे ॾिसी दिल ॾाढी ख़ुशि थी। लाउड ऐं कुर्सी अहिड़ी शइ आहे जो केर छॾण लाइ तयार कोन हूंदो आहे। कुर्सी ते बि जेको वेहंदो त उहो चवंदो त हाणे कुर्सी छॾियां न, भली 5 साल छा 10 साल 15 साल वेठो हुजां। छा आहे त हीअ महफ़िल कंहिं हिकिड़े ख़तीब या मुक़र्रिर जे लाइ सजाई वञे हा त पोइ भली 2-3 कलाक तकरीर जा जोहर ख़िताबत जा अंदाज़ ॾेखारे। इन जे करे घणा आलिम मशाइख पीर साहब उहे आहिनि, हर को पंहिंजे पिरे जी बाह पियो कढे। असीं मां घणो टेम न, इंशाअल्लाह ताला मुख्तसर टेम जे अंदर 2-3 ॻाल्हियूं कुरान मजीद मां जेका मशहूर ऐं मरूफ आयत पढ़ियमि उन में अल्लाह जल जलालहू मदीने जे साईं खे चयो त हबीब तवां पंहिंजे उम्मत खे चओ त मां तवां खां इन तबलीग दीनी खिदमत ते को भी अजर नथो घुरां, बस सिर्फ
कुर्बा जी मोहब्बत जो करीबन जी मोहब्बत जो सवाल या आयत जॾहिं लथी वॾा वॾा मुफस्सिर था फरमाइन नबी अकरम नूरे मुजस्सम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि व बारक वसल्लम जी खिदमत में सहाबन अर्ज कयो हबीब ओए केड़ा मानू हन भला जन जी मोहब्बत असां ते वाजिब पाण फरमायूं अली व फातिमतु वबनाहुमा हिकड़ो आहे अलीउल मुर्तदा ताके अली सां मोहब्बत आहे न वा सुनियो हथड़ो मथे खणी त ॿुधायो जवान जे बचन वांगुरु ऐं ॿियो वरी अम्मा खातून जन्नत उन जा ॿई साहिबजादा इमाम हसन ऐं हुसैन हिकड़ा तमाम जेके चवनि त साईं असीं अहल बैत जा हुबदार असां खां वधीक कंहिंखे मोहब्बत आई कोन उस मोहब्बत जो टीको असां थियो हालांकि असां जे आलिमन वॾियूं ख़िदमतूं ऐं अहल बैत सां अदब वारो मुआमलो रखियो तहां जे इन खैरपुर ज़िले में ताके खबर हुंदी त एड़ियूं कैफियतूं आहिनि जो मसनूई करबलाऊं ठाही उन्हनि में अलाए कहिड़े क़िस्म जूं औरतूं उहे अचनि हिकड़ी चवे त मां बीबी ज़ैनब आहियां ॿी चवे त मां बीबी सुकैना आहियां ऐं लुटेरे क़िस्म जो माण्हू लोफर ओ चवे त मां इमाम हुसैन आहियां बाबा इहा अदब वारी जमात चेबी या बेअदब जमात चेबी जेके लुटेरन खे ज़ालिमन खे बेहया क़िस्म जे औरतुन खे वठी करे ऐं चवनि त बाबा हीअ बीबी खातून जन्नत आ हीअ बीबी ज़ैनब आ हीअ फलाणी साइण आ असां जे इमाम अहमद रज़ा बरेलवी हद करे छड़ी जो शीयन जो मौलवी तालिब जोहरी वडो इन्हनि जो मशहूर खतीब आ उन पे इमाम अहमद रज़ा जो यो शेर पढ़ी जैसे शेर त ॿियनि बि ठाहिया पर अहमद रज़ा बरेलवी तमाम बेहतरीन शेर ठाहियो मां जो तालिब अञा तुंहिंजा लफ़्ज़ न ॾिना बेहतरीन न ताजे सॼी दुनिया जे शीहियत खे चैलेंज आ ता पंहिंजा शाइर रानीपुर मां कराची मां मोरे मां कायनात जे कहिड़े बि ख़िते मां वठी अचो ओए पंहिंजा शेर पेश कर असां जे इमाम अहमद रज़ा जो हिकड़ो शेर मुक़ाबलो था करायूं मुंहिंजी दावा है त तव्हांजा शाइर उन्हनि जे शेरी में एतिरो पावर नाहे एतिरो इश्क नाहे जेतिरो इश्क आला हज़रत इमाम अहमद रज़ा बरेलवी जे मोहब्बत वारे कोल में फरमाए तो तेरी नस्ले पाक में है बच्चा बच्चा नूर का अहल बैत जी मोहब्बत वारो बचड़न जी दर ते जीलान जी तई तो कुछ सुभान अल्लाह चओ तेरी नस्ले पाक में है बच्चा नूर का तू है आईने नूर तेरा सब घराना नूर का मौलाना हसन रज़ावरी भात उन जो सईमना रानीपुर शरीफ में गौसुल आज़म जा बचड़ा मुझे शेर बुधाई अरे बे इजाजत इनके घर जिब्रील भी जाते नहीं अरे बे
इजाजत इनके घर जिब्रील भी जाते नहीं। अतलो मत खड़ जाओ, अतर वाले जानते है जो शाने अहले बैत। सरकार फरमायो अहिब्बुल्लाह लिमा यग़दुकुम मिन निअमिही, खुदा सां मोहब्बत कयो, अल्लाह सां मोहब्बत कयो। अल्लाह सां मोहब्बत आई जो असी मुसलमान सुमण जे टेम ते जेसी ते गाना न ॿुधूं तेसी ते निंड न अचे। शादियूं थियनि उन्हनि शादियुनि में मायुनि जे अलाए मार खां अलाए पंहिंजो मरोटो तुल बि ज़रूरी, धमचर बि ज़रूरी, शरनाब ज़रूरी, कन ते हथ कीच बि ज़रूरी, पर हुजण खपे त असांजी ज़ुबान ते ख़ुदा जो ज़िक्र हुजे, अल्लाह जी याद हुजे। साईं फरमाईंदा अल्लाह सां मोहब्बत कयो, खुदा तव्हां खे पंहिंजे नेमतुनि मां खाराई प्यारे, अल्लाह खे विसारियो न। ऐं फरमायूं वअहिब्बूनी, मूसा मोहब्बत कजो मूसा। साईं छो फरमायूं लिहुब्बिल्लाहि, अल्लाह जे मोहब्बत जे करे, छो त मां खुदा जो महबूब आहियां। ऐं उसूला लिअन्न महबूबल महबूबे महबूबुन, महबूब जो महबूब बि महबूबा। ऐं फरमायूं मुंहिंजे अहल बैतन सां मोहब्बत कजो, छो त अहल बैत मूं मदीने जे मीर जा महबूब आहिनि। इमाम अहमद रज़ा बरेलवी जी लाल लिखियो अथनि हिकिड़ी दफ़े हिकिड़ी डोलीअ में, डोली समझो था न, उर्दू में चवंदा आहिनि पालकी, ॿ काठियूं हुजनि, हिकिड़े पासे बि काठी ॿिए पासे बि काठी, विच में उनखे ढके पुराणे दौर में आलिम पीर फ़कीर दरवेश उन में चढ़ंदा हुआ, 4-5 मुंह उनखे कुल्लो ॾींदा हुआ। इमाम अहमद रज़ा खे माण्हू खयो पिया वञनि, रस्ते में वेंदे वेंदे पाण फरमायूं डोली हेठि कयो, डोली हेठि कयो, डोली हेठि कयो। साईं क़िबला ख़ैर त आहे, बाबा लाहियो त सही, हेठि त कयो, आख़िर हेठि कयूं। पाण फरमायूं इन डोली खणंदड़ में केरु सैयद त कोन्हे, सैयद त कोन्हे। हिकिड़े मज़दूर चयो साईं मुंहिंजे राज़ खे खोले विधी, मां सैयद ज़ादो आहियां, मदीने जे मीर जो बचड़ो आहियां। पाण फरमायूं ओ सैयद मूंखे गुनाहगार छो कई, मां जॾहिं डोली मथे चढ़ी हीअं नज़र कई त मज़दूरनि वटां नूर जा अनवार पिया अचनि। बाबा तो ईअं छो कयो? साईं मां सैयद आहियां, ग़रीब आहियां, मिस्कीन आहियां, मज़दूरी थो कयां, अखियुनि में पाणी अची वियो, जे तो छो थो नबी मूंखां नाराज़ करी, हाणे मथे डोलीअ में तूं वेह, मां तोखे कुल्लो ॾियां। ओ रानीपुर वारो 100 इल्मनि जो माहिर, पंहिंजे ज़माने जो चोटी जो अरब अजम जो मशहूर मुफ्ती सैयद खे डोलीअ में विहारे कुल्लो ॾेई थो चवे, पहिरियां ख़ुदा मतां नाराज़ थिए हा, हाणे मूं पंहिंजे नाराज़गीअ जो कफ़ारो ॾेई छॾियो आहे। केतिरी सैयद जी तज़ीम, पर शर्त इहो आहे त सुन्नी हुजे, न विच जी मुन्नी हुजे। विच जी मुन्नी माना हेॾे बि पूरो हेॾे बि पूरो, जीअं कप जो किलो हूंदो आहे न, जेॾे छिकीस तेॾे पूरो। सुन्ननि सां बि गॾु, शीअनि सां बि गॾु, कादियाननि सां बि गॾु, वहाबियुनि सां बि गॾु, देवबंदियुनि सां बि गॾु, न कट्टर सुन्नी भी ऐं चवे त करूं तेरे नाम पे जाफिता, न बसे गजा दो जहां फिता,
कर जी जहां से ना भरा, करूं क्या करोड़ों जहां नहीं। अजो तो जिक्र कयूं सैयदन जे सीगार गौसुल आजम, चाहो सुभान अल्लाह, हाथ में खड़ी जो सुभान अल्लाह। सिंध हिंद अरब अजम गौस जो थम जिन कदम साईं, मां पे उन ये जो गुलाम या सुभान अल्लाह ने साईं की तकरीर रखंदो मथा एड़ी सुभान अल्लाह चो जो शेरे मुस्तफा जो नायब तकरीर करे ता जो दिलियों शरीफ। सिंध हिंद अरब अजम गौस जो थम जिन कदम साईं, मां पे उन ये जो गुलाम, मां पे उन ये जो गुलाम, मां पे उन ये जो जीलानी जो गुलाम जे को आए सो पड़ी क्या भली निट कयो। सिंध हिंद अरब अजम जीलानी का जे को आ फिरियो, एक न दफो कई दफा सोवा किरियो। मुखे एकड़े जो सही किरियो त कोनी सगो थुलो थपरो काडियूं माल पानी पियो खाए, मां जो लिक में किरियो थई जरूर के गुनाह में किरियो आ, पर आने नसीदो की है जीलानी का जे को आ फिरियो, एक न दफो कई दफा सोवा किरियो। उनखे घुर्जे छॾे बहम हितड़े जीलान वट जे दरगाह गोसिया जे हितड़े चवे हिंदुस रहम साईं, छा चवे मां पे उन ये जो गुलाम, हथ मथे मां पे उन ये जो गुलाम, मां पे उन ये जो गुलाम, मुरीदन ते करम आवलो लथो ॾिसे ओ वाजडो, सोल जमा खुलम खुलम हिकड़ो आ हे गौसे आज़म साईं, मां पे उन ये जो गुलाम, चओ हथ मथे मां पे उन ये जो गुलाम, मां पे उन ये जो गुलाम, आ दाहरी उबैदुल्लाह अर्ज़दार, उन साथी दो हिते होते मददगार, दुस्मा सदन हरम मूला ए बागे इरम साईं। आने मां बस तो क्या तकरीर है, मां पे उन ये जो गुलाम, ये हाथ मथे मां पे उन ये जो गुलाम, मां पे उन ये जो गुलाम, कट्टर सुन्नी रहो, हाथ में देखने जो इंशाअल्लाह ताला पक्का सुन्नी रहो, गैरतमंद सुन्नी रहो, जानत वीदी हली एकड़ी डी याद ता के खुदा दे इत्माद कोने त जान मौत हयाती जिंदगी उन जे हथ में जे इत्माद थई हेडे होने लोणा न जमाने के राजी करने वाला न गैरतमंद सुन्नी रहते तुझो फायदो हुआ इंशाअल्लाह। देव बेड़ा पार अक्तेब बेड़ा पार अल्लाह से किबला पीर सैयद मोहम्मद आदिल अली शाह जीलानी साईं सोनी सैयद आसम अली शाह के खुश करे ॾाढी सुणी यारी शरीफ सजायूं आलम आया तकरीरूं थियूं इंशाअल्लाह। साईं जनबत मुफ्ती साहब तकरीर फरमाईंदा अवां जो दिलियूं शरीफ हूंदियूं। वा आखिर दअवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। भेज दस्तगीर भेज दस्तगीर बिला ताखीर सदारती खिताब सुने साईं शेरे मुस्तफा जा बचड़ा